जय झूलेलाल। असां कर्मयोग इन टॉपिक ते हुयासीं। थोरो बची पियो असांजो। कर्मयोग सम्झो त ॾाढो सवलो आहे, न सम्झो त ॾाढो ॾुखियो आहे। भगवत गीता में चैप्टर 2, चैप्टर 3, चैप्टर 4 ई सॼो कर्मयोग ते आहे। माना कर्म कीअं कजे, हाउ टू एक्ट। असांखे लॻे थो हुन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, हथ आहिनि हलंदा, पेर आहिनि हलंदा, अखियूं ॾिसंदियूं, असां कयूं था एक्ट। पर कर्मयोग जो उद्देश्य इहो आहे त असां पंहिंजो मक़सदु पूरो कयूं। असां पंहिंजो मक़सदु पूरो कयूं, पर हिकदमि आसानीअ सां, ॾुखियाई न थिए। के माण्हू 14 कलाक दुकान में ड्यूटी ॾींदा आहिनि, थोरो पैसो कमाईंदा आहिनि, चवंदा आहिनि असां महिनत करे कमायो आहे, असां कामयाबु आहियूं। 14 कलाक ड्यूटी ॾेई करे तव्हां थोरो पैसो कमायो, हिनखे कामयाबी कीअं चइबो? इंडस्ट्रीअ में अॼुकल्ह 9 मां 12 कलाक ड्यूटी करणी आहे, पोइ थोरो पैसो कमाईंदा आहिनि, चवंदा असां कामयाबु आहियूं। एॾी महिनत तव्हां कई आहे, थोरो पैसो मिलियो, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। फॉरेन वेंदा आहिनि, पंहिंजो घर पंहिंजो देश छॾे अमेरिका वेंदा आहिनि, उते हूंदो अथनि $10,000 जो पैकेज। घणी पघार थी इंडिया में? पुछंदा आहिनि, असांजी 15 लख रुपया पघार आहे। 15 लख रुपया पघार त जाम थी। पोइ असांजे कॉलोनीअ में तूं घर वठ न, ख़ाली 7.5 करोड़ जो थी। $1 मिलियन। नो वी कांट एफोर्ड। तव्हां एफोर्ड बि नथा करे सघो, पोइ चओ था असां कामयाबु आहियूं। एॾी महिनत करे थोरा पैसा मिलिया, इहो कर्मयोग न आहे, ही सकाम कर्म आहे। इन में सुख त मिलंदो, दुख मिलंदो पक। सुख दुख पियो हलंदो। यू नॉट अचीव्ड एनीथिंग। कर्म ईअं ॼण त ख़बर बि न पए, थी बि वियो। फैक्ट्री आहे, हिकु चक्कर हण थी वियो कमु, सभु कमु ख़तमु, 2 कलाके में सभु कमु ख़तमु। पोइ छा आहे करिणो? पोइ छा आहे टाइम पास करिणो आहे? सत्संग कयो, कर्मयोग ॿुधायो ॿियनि खे। हिनखे चइबो कर्मयोग। ख़बर बि न पए त तव्हां कर्म कयो आहे। एतिरो आसान, एतिरो क्विक हुजे, एतिरो एफिशिएंट हुजे, एतिरो प्रोडक्टिव हुजे। महिनत करे कोई बि कमाईंदो, ही हलाइबो न, ही हलाइबो। साइंटिस्ट हूंदो, हिकु ख़ाली रिसर्च कंदो, हिकु रिसर्च सॼी उमिरि वेही खाईंदो, रॉयल्टी पई ईंदसि। लेबर हूंदो, 4 ॾींहं कमु न कंदो त खाधो कोन मिलंदसि। ॿई कमु था कनि। हुन दिमाग़ी कमु कयो हिकु दफ़ो, होल लाइफ इज़ रिलैक्स्ड। ही रोज़ पियो थो मरे। कर्मयोग असांखे चए थो, यू अचीव द हाईएस्ट गोल ऑफ लाइफ, पर कंफर्टेबली। ऐं जेके ईअं कमु कंदा आहिनि, माण्हुनि खे लॻंदो आहे ही त कुझु कनि ई नथा, वेही था खाइनि। या त हिननि खे विरासत में कुझु मिलियो आहे, या त हिननि जी लॉटरी लॻी आहे, या त हिननि जो नसीबु सुठो आहे। पर हुननि प्लानिंग कई आहे, हुननि खे ज्ञान आहे। इन ज्ञान जे आधार ते हुननि कर्म कया आहिनि। To act is an art, and that art can be developed only when you understand the science of karma, how to act. असां कर्म कीअं कयूं, कामयाबी त मिले। ऐं कामयाबी माना पैसो, इहा तव्हांजी धारणा बिल्कुलु ग़लति आहे। यदि तव्हां मन शांती विञाई आहे त तव्हां सॼी दौलत दुनिया जी यूसलेस। कामयाबी माना मन त शांत आहे,
पर लक्ष्मी पई थी अचे। उनखे चइबो कामयाबी। घणा माण्हू कामयाब आहिनि, यू कैन काउंट देम ऑन फिंगर्स। ऐं हीअ जेका कला आहे इहा डिटेल में भगवत गीता में ॾिनी अथऊं, ऐं उन जे लाइ हिकिड़ो मेटाफर यूज़ कयो अथऊं जंहिंखे चवंदा आहिनि यज्ञ। यज्ञ में छा थींदो आहे, हिकु कुंड हूंदो आहे, हिकु हीअं भित, 4 भितियूं ठाहे बंदि कंदा आहिनि उन्हनि खे, उनखे चइबो कुंड। पोइ जेको यजमान हूंदो, जंहिंजे घर में यज्ञ थो हले, इहो यजमान कंहिं पुरोहित खे, कंहिं पंडित खे घुराईंदो जंहिंखे हिन जो यज्ञ जो ज्ञान आहे। तंहिंखां पोइ महिमान बि घुराईंदो। महिमान ईंदा थोरो न थोरो घणो सीधो खणी ईंदा पाण सां गॾु। कोई काठ खणी ईंदो, कोई घी खणी ईंदो, कोई अनाज खणी ईंदो। पोइ ही सभु जेको आहे जमा कंदा आहिनि हिकु जॻह ते। पोइ जेको प्रीस्ट हूंदो आहे हुन कुंड में बाहि ॿारींदो। प्रीस्ट खे बाहि ॿारणी अथव, यजमान खे न। पुण्य यजमान खे मिलंदो, उहो प्रीस्ट खे न मिलंदो, पंडित खे न मिलंदो, पर विधि जेका आहे पंडित कंदो। ही सिस्टम ठहियल आहे, हिन में ग़लती कई त यज्ञ जो पर्पस ख़तमु। त प्रीस्ट भाव ॿारे करे तंहिंखां पोइ मंत्र चवंदो। पोइ जेको यजमान आहे ऐं ॿिया गेस्ट आहिनि थोरो थोरो उन में आहुति ॾींदा, ऐं आहुति ॾियण वक़्तु चवंदा स्वाहा। हीअ आहुति ॾींदा चवंदा स्वाहा। ऐं हिन जो रिज़ल्ट आहे बाहि निकिरंदी हुन मां, फायर। ही फायर छा आहे, इट इज़ एन इफेक्ट। हिन जो कारण छा आहे, कॉज छा आहे, त यू आर एडिंग फ्यूअल। So you add fuel and you are blessed with fire. असांखे फायर खपे अल्टीमेटली। थधि में जॾहिं हिमालय में रहंदा हुया त फायर कंपल्सरी हुई। विदाउट फायर यू कांट लिव। नेक्स्ट टू गॉड इज़ फायर। त फायर खे ई गॉड कंदा आहिनि, चवंदा आहिनि ही भॻवानु आहे असांजे लाइ। त देर इज़ अ कॉज, देर इज़ अ इफेक्ट, देर इज़ अ एक्शन, there is a fruit of action. हाणे असां एक्ट कयोसीं, अॻिते हली असांखे उनजो फल मिलंदो, हाणे न मिलंदो। ऐं फल कहिड़ो मिलंदो कंहिंखे बि ख़बर कोन्हे। फल उतां मिलंदो, उनजो कैलकुलेशन आहे। तव्हां हिन खां पहिरियों छा एक्शन कई आहे, तव्हां हाणे एक्शन कयो था, इन जो इंटेंशन छा आहे, तव्हांजे मन में स्वार्थी वीचार आहिनि की न निस्वार्थी वीचार आहिनि। हिकु मां कमु कयो निस्वार्थी भाव सां, मुंहिंजे पासे वारो सेम कमु कयो, सेम डिटो 0-0 हिकदमि आइडेंटिकल, पर उनजे मन में स्वार्थी भाव आहे। उनजा फल फेल्यूर हूंदो, मुंहिंजो फल सक्सेस हूंदो। तव्हां चओ था ॿिन्हिनि त सेम कमु कयो, ॿई त साॻा इंजीनियर आहिनि, ॿई त साॻा डॉक्टर आहिनि, सेम ट्रीटमेंट ॾींदा आहिनि, हिन जो नालो आहे, हिन जो नालो ई न आहे। वॉट इज़ द डिफरेंस? त घणा कैलकुलेशन आहिनि हिन में, ऐं इट इज़ अ क्यूमुलेटिव इफेक्ट। हाणे मां एक्शन कई आहे त हिन खां पहिरियों बि त कई आहे, हुन खां पहिरियों बि त कई आहे। त असांजी बाहि ॿरे हुन में धुओं न हुजे, असांजूं अखियूं न खुरनि, असांखे फल अहिड़ो मिले मिठो। ऐं ऑब्जेक्टिव आहे मन शांति थी वञे। कर्म योग में मन खे इम्पोर्टेंस आहे ॾाढो। while your mind is at rest, your indriyas are functioning. इंद्रियूं पंहिंजो कमु कंदियूं ऐं मन पंहिंजी शांती रखंदो, then you are performing a perfect action.
हाणे इन में असांखे छा आहे सम्झोणो त ही जेको कुंड आहे इनखे चइबो आहे फील्ड ऑफ एक्शन। हर इंसान साॻियो कमु न करे सघंदो। मुंहिंजो टैलेंट अलॻि आहे, तव्हांजो टैलेंट अलॻि आहे। वी आर बॉर्न विथ सम क्वालिटीज़, उनखे वासनास चवंदा आहिनि। त असां हिकु पर्पज़ जे वास्ते हिते आयासीं। ॾिसो, कंहिंखे संगीत में इंट्रस्ट आहे, दिलचस्पी आहे। नंढो ॿारु हूंदो आहे 6 साल जो, हिकदमि फर्स्ट क्लास तव्हांखे ॻाए ॾेखारींदो या इंस्ट्रूमेंट वॼाए काथों सिखी आयो। के ॿार हूंदा आहिनि बसि पाणीअ में उछलनि, स्विमिंग चालू, एज़ इफ ही इज़ अ प्रोफेशनल स्विमर। काथों मिलियोसि इहो ज्ञान? क्रिकेटर तव्हां ॾिसो 10 साल जो आहे, क्रिकेट शुरू, 12-14 साल में त नालो बि थी वेंदो अथसि। ही गोज़ टू नेशनल लेवल एट द एज ऑफ 15। काथों मिलियोसि इहा स्किल? सो वी आर ऑल बॉर्न विथ सम टैलेंट। असां कुझु न कुझु खणी आया आहियूं। असांखे यादगिरी न आहे छा खणी आयासीं। त ही कुंड जेको आहे, ही मुंहिंजी वासना, मुंहिंजो नेचर छा आहे, मां उहो कुंड चूंडींदुसि। मूंखे इंजीनियरिंग में कंफर्ट आहे, आई लाइक दैट फील्ड, पर मां अकाउंट्स में वियुसि। छो? फादर जी फर्म हुई अकाउंट जी, इन करे मां अकाउंटेंट ठही वियुसि। मां कमु कंदुसि, मां पैसा कमाईंदुसि, बट आई विल नेवर बी हैप्पी। सो ॿारनि जो जॾहिं असां करियर डिसाइड था कयूं, फादर इंजीनियर आहे त सन बि इंजीनियर थिए, ज़रूरी न आहे। सन खे कहिड़ी चाह आहे, कहिड़ो उनजो इंक्लिनेशन आहे, उनजो अभ्यास करणु ज़रूरी आहे। उनखे चवंदा आहिनि स्वधर्म। स्वधर्म में इंसान कर्म कंदो पर उनजो मन शांति रहंदो। ऐं परधर्म कंदो, माना माउ पीउ चयो आहे न तोखे ही करिणो थी, न तोखे ही गीता जो पाठ करिणो थी, न तोखे आश्रम में वञिणो थी, न तोखे डॉक्टर ई थियणो आहे। माउ पीउ या ॿियो कोई इन ते इम्पोज़ कंदो, उहे वीचारा कंदा, बट दे विल नेवर बी हैप्पी। नेवर। सॼी उमिरि गुज़री वेंदनि, दे विल नेवर बी हैप्पी। के माण्हू अधु करियर छॾे ॾींदा अथव। डॉक्टर आहे, वॾो डॉक्टर थी वियो, नालो थी वियो, पेशेंट अथसि, हॉस्पिटल, चवंदा आहिनि मूंखे मज़ो ई नथो अचे, मां छॾे ॾींदुसि, मां कार रेसिंग में वेंदुसि। इहा मुंहिंजी पहिरियों खां वठी इच्छा आहे। सो फील्ड ऑफ एक्शन पहिरियों असांखे इनजो बरोबरु चूंडणो आहे सही तरीक़े सां। त मुंहिंजो स्वधर्म छा आहे, मुंहिंजे स्वधर्म जे हिसाब सां पहिरियों मां एक्शन जो फील्ड चूंडियां। इहो मुंहिंजो पहिरियों कमु आहे। त इन करे जेको कुंड आहे, इट इज़ सिम्बॉलिक। स्वधर्म, एक्शन्स बेस्ड ऑन स्वधर्म। हाणे फील्ड ऑफ एक्शन थी वियो। हाणे उन में असांखे आहुति ॾियणी आहे। हाणे आहुति घी विझंदा आहिनि, ग्रेन्स विझंदा आहिनि, लकड़ियूं विझंदा आहिनि। हाणे बाहि ॿारणी आहे त फ्यूअल खपे। संसार में असांखे सुख चैन खपे त कुझु न कुझु त आहुति ॾियणी पवंदी। असां वटि टैलेंट आहे, असां वटि लेबर आहे, असां वटि भावनाऊं आहिनि, असां वटि दिमाग़ आहे। हिन सभिनी जी असां आहुति ॾियूं हिन यज्ञ कुंड में। अगरि सही नमूने सां असां आहुति ॾींदासीं त पोइ बाहि बि सही नमूने सां ॿरंदी। असांजो तरीक़ो ग़लति हूंदो, बाहि ॿारण जो तरीक़ो ई न, आलिया काठ जेके आहिनि सभु आला आहिनि। हाणे तव्हांखे बाहि खपे, थोरो सोचो त सही, मां एक्शन हिन फील्ड में कयां थो, मूंखे नॉलेज आहे। ख़ाली डिग्री मिली माना ज्ञान मिलियो, ईअं न आहे। के इंजीनियर कामयाब थींदा आहिनि, के डॉक्टर कामयाब थींदा आहिनि, के न थींदा आहिनि कामयाब। हिकु त उन्हनि जो फील्ड रॉन्ग आहे, फील्ड सही आहे तव्हां चओ था,
त पोइ टाइप ऑफ एक्शन दे आर एग्जीक्यूटिंग, हुननि जो जेको कार्य पद्धति आहे उहा ग़लति आहे, उहा सही कयो। कीअं कयूं? त इन करे पुरोहित ईंदो आहे, थर्ड पार्टी। यजमान बाहि न ॿारींदो, हू छाकाणि यजमान खे इहो ज्ञान कोन्हे। वॉट इज़ राइट एक्शन, इहो ज्ञान यजमान खे कोन्हे, इन करे त कंसल्टेंट घुरायो अथई, सीनियर घुरायो अथई, गुरु घुरायो अथई, गाइड घुरायो अथई। कोई त असांखे दिशा ॾेखारे भई ही तरीक़े सां तव्हांखे एक्शन करणी आहे। कोई त ॿुधाए तव्हांखे, तव्हां ॿारनि खे आइडिया ॾियो बचपन खां वठी या 8 9 दर्जे में वञी उनखे आइडिया ॾियो भई यू हैव टू चूज़ योर फील्ड। त देन व्हेन दे आर एट SSC लेवल और हायर सेकेंडरी लेवल दे कैन टेक डिसीजन, हुननि खे पंहिंजी डिसीजन जी कैपेसिटी अची वेंदी। स्वधर्म फील्ड तव्हांखे चूंडणो आहे, तंहिंखां पोइ एक्शन राइट करणी आहे। राइट एक्शन, असांखे ज्ञान कोन्हे, असां कंहिंजी मदद वठूं। हर फील्ड जो गुरु अलॻि हूंदो, तव्हां हिकु न 10 गुरु कयो, असांखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? असांजो कमु थियण सां मतिलबु आहे। तव्हां गुरु कयो, तव्हां किताब पढ़ो, गुरु न आहे, ग्रंथ आहिनि, ग्रंथ पढ़ो, ग्रंथनि मां असांखे गाइडेंस मिलंदो। भगवत गीता में डिटेल्ड एनालिसिस ॾिनो अथई एक्शन जे बारे में। त लास्टली माना असां आहुति ॾियूं, उनजो ज्ञान ॿाहिरां वठूं। सभु असांखे ख़बर कोन्हे, असांजे ॾंद में सूर आहे, न मां किताब पढ़ंदुसि, मां पंहिंजो पाण ठीकु थी वेंदुसि। अजायो वञो डॉक्टर वटि, उनजी सलाह वठो। तव्हांखे डॉक्टर ते विश्वास न आहे, ॿिए बि डॉक्टर खां सलाह वठो, 3 डॉक्टर खां सलाह वठो। पर तव्हां कंहिंजे शरण में न वेंदव त तव्हांजो दर्द ठीकु न थींदो। तव्हांखे कंहिंजे शरण में वञणु ज़रूरी आहे। ईगोइस्टिकली न मां कंदुसि, मूंखे ख़बर आहे, यज्ञ कीअं कबो आहे। अरे ईअं 4 भित ठाहियो, हुन में लकड़ियूं विझो, मंत्र लिखियल अथव किताब में, टेप रिकॉर्डर हलायो, कंप्यूटर ते सभु रिकॉर्डेड आहे, हलायो, यज्ञ थी वियो। उनजी भावना जेसि ताईं न आई आहे, उनजो ज्ञान जेसि ताईं न आयो आहे, 1000 तव्हां यज्ञ कयो, कोई यूज़ न थींदो। एज अ रिचुअल तव्हां केतिरा बि यज्ञ कयो, उनजो फ़ाइदो न थींदो। हिकिड़ो फ़ाइदो आहे, बसि तव्हां लाइन ते बीठल आहियो, अॻिते नथा वधो, पर तव्हां लाइन ते बीठा आहियो। यू आर इन द वेटिंग, यू आर इन द क्यू। भई अॼु न कल्ह तव्हां पुछंदव न, ही छाजे लाइ खपे यज्ञ? यज्ञ कंदव त पुछंदव, कंदव ई न त पुछंदव काथों? त तव्हां पुछो, ही यज्ञ छाजे लाइ था कयूं? मंदर छाजे लाइ था ठाहियूं? ही मूर्तियूं छाजे लाइ वास्ते आहिनि? यू हैव टू क्वेश्चन। इफ यू डोंट क्वेश्चन, पोइ तव्हांजो दिमाग़ अञा विकसित न थियो आहे। सो असांखे अल्टीमेटली फायर खपे, अल्टीमेटली असांखे कंफर्ट खपे, वॉर्थ खपे, लाइट खपे, लाइट ऑफ कॉन्शियसनेस। ॾिसो, हिन स्पिरिचुअलिटीअ में टर्म्स यूज़ कंदा आहिनि, सिंपल टर्म्स यूज़ कंदा आहिनि, बट इट कैरीज़ वेरी इंपॉर्टेंट मैसेज। जॾहिं असां लाइट चवंदासीं, लाइट खपे, माना लाइट ऑफ कॉन्शियसनेस। त बाहि असांखे ॾींदी आहे। थधि में तव्हां बाहि ॿारियो, एॾो कंफर्टेबल लॻंदो आहे, ॼण त सुर्ग मिली वियो। सो दैट वॉर्मथ, दैट कंफर्ट, उहो खपे। दैट इज़ अवर गोल। असां आयासीं छाजे वास्ते? असांजो टैलेंट आहे, उन में असां कर्म कंदासीं, पर कामयाबी तॾहिं आहे जॾहिं असां कुझु निर्माण कयोसीं, पर मन में बिल्कुलु बि गड़बड़ न आहे। अहंकार जी भावना हिकु दफ़ो बि न आई, मां थो कयां, मां हेॾो वॾो एम्पायर ठाहियो आहे।
ही मुंहिंजो आहे, ही ॿार मुंहिंजा आहिनि, भावना ई न आहे। ही मुंहिंजो मुंहिंजो आहे ई कोन व्यवहार में। जेको करिणो आहे करे फिटी कर, ॻाल्हि ख़तमु। दैट इज़ कर्म योग। त असांजो गोल आहे, असां हिन संसार में आयासीं, चवंदा आहिनि भई आत्म ज्ञान वास्ते, ब्रह्म ज्ञान वास्ते। पर ब्रह्म ज्ञान ही थोरो परे जी ॻाल्हि आहे। असांजो अॼु इमीजिएट नीड छा आहे त असांखे मन जी शांती खपे। तव्हांजो मन शांत थी वियो माना तव्हां ब्रह्म ज्ञानी थी वियो। तव्हांखे आनंद मिली वियो। अनइंटरप्टेड हैप्पीनेस इज़ आनंद। तव्हांखे ब्रह्म ज्ञान मिली वियो। उहो कोई ईअं न आहे भई पहाड़ में वञी खोटे करे खणी अचिणो आहे। इट इज़ देयर। असां में आहे उहो आनंद, उहा शांती ऑलरेडी आहे। वी हैव टू एक्सप्लोर इट। त ही यज्ञ असांखे सहायता ॾींदो आहे कर्म कीअं कजे। त यू हैव टू चूज़ राइट फील्ड। स्वधर्म परधर्म न खपे। तंहिंखां पोइ तव्हांखे कंहिंखे कंसल्ट करिणो आहे। पॉइंट नंबर 2, यू लर्न हाउ टू एक्ट। ईगोइस्टिकली तव्हां सभु मां कंदुसि मां कंदुसि मूंखे ख़बर आहे। गीता जो ज्ञान माण्हू वेही ॾिठा आहिनि, कॾहिं गीता हथ में न पकड़ी अथऊं। रिक्शा ते पढ़ी आया, अरे मूंखे ख़बर आहे गीता छा आहे। इहो अहंकार तव्हांखे ॿोड़ींदो, तारींदो कोन। सरेंडर टू सम अथॉरिटी। तव्हांखे कोई न मिले, गुरु किताब त आहिनि ई आहिनि, ग्रंथ त आहिनि ई आहिनि, शास्त्र त आहिनि ई आहिनि। असांजे ऋषिनि रिसर्च करे रिकॉर्ड करे रखियो आहे। एंड देन सक्सेस इज गारंटी। त ही थी वियो कर्म योग। हाणे असां अचूं था लास्ट टॉपिक ते। कर्म योग तव्हांखे कलाक में कोई न सम्झाए सघंदो। इट इज़ इम्पॉसिबल। पर ही जस्ट इंट्रोडक्शन। जंहिंखे इंट्रस्ट आहे उहो अभ्यास करे। हाणे लास्ट टॉपिक ते था असां अचां, आइडोल ऑफ झूलेलाल। तव्हां ॾिठो आहे मंदर था ठाहिनि अॼुकल्ह 56 फीट हाई। झूलेलाल जी मूर्ति किथे ठाहिनि था इंडिया में 56 फीट, माना ऑलमोस्ट 5.5 फ्लोर्स। पर फॉर व्हाट पर्पस? ही मूर्तियूं, ही फोटू, ही मंदिर, ही रिचुअल्स आहे छाजे वास्ते? दे आर एड्स ऑफ एजुकेशन। यदि असांखे एजुकेशन न मिली त तव्हां छा कंदव मूर्तिअ जो? जस्ट बर्डन। ॾिसो, हिकु इंजीनियर हूंदो आहे, कंस्ट्रक्शन पई थी हले, वॾी बिल्डिंग थी ठहे, आर्टिस्टिक बिल्डिंग। हू छा कंदो? रोज़ सुबुह जो अची पहिरियों पंहिंजी ब्लू प्रिंट ॾिसंदो, ड्रॉइंग ॾिसंदो। हार्ड कॉपी हूंदसि, सॉफ्ट कॉपी हूंदसि, उनजो दर्शन कंदो ऐं कम ते हली वेंदो। क्विकली दैट मॉन्यूमेंट इज़ देयर। अरे 2 साल अॻु में हिते कुझु बि न हुयो, जंगल हुयो, छा त ठाहियो अथऊं। रेगिस्तान हुयो, छा त ठाहियो अथऊं। पोइ कोई अनपढ़ इंसान उनखे ऑब्ज़र्व थो करे, अरे हे इंजीनियर रोज़ अची करे ब्लू प्रिंट जो दर्शन कंदो थी, हिन करे ही कामयाबु थी वियो, हिन करे हिन वटि एॾो पैसो अची वियो। असां बि ब्लू प्रिंट जो दर्शन कयूं। पोइ ही अनपढ़ गुरु आहिनि, इहे फटाफट पंहिंजे जमा करे पैसो थोरो हिकु मंदिर ठाहींदा, उन में ब्लू प्रिंट रखंदा। हिकु न, अञा 10 खणी ईंदा, रखंदा हुते। पोइ चवंदा, तव्हां ॾिसो ही इंजीनियर ब्लू प्रिंट जो दर्शन करे करे वॾो थी वियो, तव्हां खे बि कामयाबी मिलंदी, अचो ब्लू प्रिंट जो दर्शन कयो। पोइ के माण्हू ईंदा, दर्शन कंदा, दक्षिणा विझंदा। दक्षिणा कंपलसरी आहे, 10 रुपया ॾियो भले, पर कंपलसरी आहे। छाकाणि हुनजो बिज़नेस आहे। के हार खणी ईंदा, ब्लू प्रिंट खे चाढ़ींदा, के नारियल खणी ईंदा, ब्लू प्रिंट खे चाढ़ींदा, के पाणी चाढ़ींदा,
100 साल तव्हां इहे रिचुअल कयो, बिल्डिंग ठहंदी? अरे इंजीनियर खे ज्ञान आहे ब्लू प्रिंट कीअं पढ़ां मां, उन में लिखियलु आहे, कोडेड लैंग्वेज आई आहे, उन में लिखियलु आहे कीअं कमु करिणो आहे उते, इट्स ऑलरेडी देयर. ब्लू प्रिंट इज़ अ मेथड ऑफ वर्किंग, इट इज़ नॉट बिल्डिंग. ही बिल्डिंग कीअं ठाहिबी हिन में लिखियलु आहे. सिमिलरली जेको आइडोल आहे झूलेलाल जो, जेकी मूर्ति आहे, इहा मूर्ति हिकु कोडेड लैंग्वेज में असांखे सेखारे थी हाउ टू रीच योर गोल. आइडियल आइडोल विल टीच यू हाउ टू रीच आइडियल. उन में लिखियलु आहे, असांखे थोरो अभ्यास करे पढ़ाई करणी आहे. वॉट इज़ रिटन ऑन दिस पिक्चर? तव्हां फोटो ॾिसंदव, नमस्कार कंदव, थोरो वक़्तु तव्हांखे शांति त थींदो मन, जेसि ताईं तव्हां मंदर में आहियो. ॿाहिरि निकिरो वरी साॻी कार, यू आर बैक टू स्क्वेयर वन. वरी तव्हां 4 ॾींहं छॾे करे वरी वेंदव मंदर में, मथो टेकींदव, तव्हांखे थोरो 5 मिंट 10 मिंट, जेसि ताईं माण्हू हुते वेही रहंदा आहिनि, अधु कलाक मंदर में वेहंदा आहिनि माण्हू, छाकाणि उते थोरो प्रसन्न वातावरण हूंदो आहे, सभु जेको माहौल हूंदो आहे उहो डिवाइन हूंदो आहे, त नेचुरली असांखे बि मन जी शांती मिलंदी. ॿाहिरि अच, यू आर बैक टू स्क्वेयर वन. उहो ई टेंशन, उहो ई स्ट्रेस, उहा ई स्ट्रेन. यू गॉट टू लर्न समथिंग. तव्हां दर्शन कयो, माना दर्शन मां तव्हांखे मैसेज मिलियो. तव्हांखे छा खपे? तव्हां चवंदव मूंखे पैसो खपे. छाजे वास्ते? बंगलो ठाहिणो आहे. छाजे वास्ते? शादी करणी आहे. छाजे वास्ते? ॿार ठाहिणा आहिनि. एड इन, तव्हां वेंदो आख़िरीअ में तव्हांखे छा खपे? मूंखे समाधान खपे, सुकून खपे, संतोष खपे, शांती खपे. उहा कीअं मिलंदी? इहो हिन में लिखियलु अथव. त झूलेलाल जी जेका मूर्ति आहे, इहा ठाहिण वक़्तु ऐं इन जो दर्शन करण वक़्तु असांखे कुझु ॻाल्हियूं ध्यान में रखणियूं आहिनि. पहिरियों, झूलेलाल जी उमिरि त 12 हुई, ही डाइड यंग. पर तव्हां फोटो ॾिसंदव न, हिकु ॿुढे माण्हूअ जो फोटो अथव, वाइट बियर्ड. ही लिव्ड 13 years, पर ॾेखारींदा आहिनि ही इज़ ओल्ड पर्सन. उन जो पर्पज़ इहे आहे, ओल्ड एज इन सिंधी इज़ अ सिंबल ऑफ विस्डम. पहिरें ज़माने में अध्ययन करण वास्ते हिमालय में वेंदा हुआ. जेके बि वॾा इंस्टीट्यूट हुआ, अॼु तव्हां कैम्ब्रिज था मोकिलियो, तव्हां अमेरिका था मोकिलियो न, तीअं सॼी दुनिया जा ॿार अभ्यास करण वास्ते हिमालय में वेंदा हुआ. पोइ हिकु दफ़ो विया, हरिद्वार क्रॉस कयूं, मथे हली विया, त पोइ 12 साल 15 साल हेठि न ईंदा. के अहिड़ा बि अथव सॼी उमिरि आया ई न हेठि, उते ई आश्रम ठाहे उते ई वेही रहिया. त वॾा वॾा आश्रम हुया. पोइ वेंदा त नंढी उमिरि में हुया, पर पोइ उते वॾा थी विया, नौजवान थी विया, ॾाढ़ी वधी विया. हाणे उते ॾाढ़ी लाहिण जी कोई हुयो ई न सिस्टम. त वार वधाईंदा हुया, जीअं वधंदा वेंदा. जॾहिं हुननि जो अध्ययन पूरो थी वियो, हाणे हुनखे ख़बर पई सच्चाई छा आहे, वॉट इज़ रियलिटी, पोइ ही ग्राउंड ते ईंदा, प्लेन्स ते ईंदा त ॾाढ़ी खणी ईंदा. पोइ प्लेन्स ते ख़बर पवंदो आहे न, अरे हितां जा ॿुढा माण्हू आहिनि, इन्हनि खे ज्ञान आहे ई कोन. पोइ दिस नॉलेज हैज़ टू बी इम्पार्टेड टू देम. हाणे 25 साले जो नौजवान, 80 साले जो ॿुढो ॿुधंदुसि. यदि उनजी ॾाढ़ी वार वधियल आहिनि न, त रिस्पेक्ट मिलंदुसि. धीरे धीरे छा थी पियो, ही सिंबल थी वियो
इट इज़ बिकेम सिंबल ऑफ विजडम. तो ही अभ्यास करे आयो अथव, ही ज्ञानी अथव, ही सम्झू अथव. हिन खां तव्हां सलाह वठो. यू विल नेवर फेल इन लाइफ. त ही सिंबल थी. सिंधीअ में हिकु चवणी अथव, काई बि तव्हांजी मीटिंग हुजे, काई बि गैदरिंग हुजे, फैमिलीअ जी हुजे, सोसाइटीअ जी हुजे, अञा काई बि हुजे, ऑफिस जी हुजे, इफ अगरि कोई ॿुढो उन में न आहे त तव्हां मीटिंग न कयो. हाणे ॿुढो माना वाइज़ पर्सन. सो विजडम इज गिवन टॉप मोस्ट प्रायोरिटी इन अवर रिलीजन. यू हैव टू डेवलप योर सेल्फ. ही विजडम ॿाहिरों कोन मिलंदो, ज्ञान ॿाहिरों मिलंदो, अकुल ॿाहिरों कोन मिलंदो. अकुल पंहिंजो पाण अभ्यास करे डेवलप करणो पवंदो. कीअं कजे उहो अॻिते ईंदो. सो पहिरियों त हिन खे अछा वार, अछी ॾाढ़ी खपे. दैट इज़ फर्स्ट रिक्वायरमेंट. नाउ व्हेन एवर यू लुक एट इट, विजडम, अरे मूंखे विजडम खपे. आई हैव टू टेक डिसीजन in such a way it never goes wrong. अरे मूंखां ग़लती थी वई. अरे रोज़ तव्हां ग़लती था कयो, सिखो नथा. उमिरि निकिरी वई ग़लतियूं कंदे कंदे. पर झूलेलाल जो दर्शन कयो माना पहिरियों भई असांखे अकुल खपे, तॾहिं असां संसार में घुमी फिरी सघंदासीं कंफर्टेबली. ॿी ॻाल्हि अथव हिन में, झूलेलाल जो जेको व्हीकल आहे, वाहन आहे, उहो त पलो आहे, उहो असां कवर कयो आहे पहिरियों ई. हाणे हुन उते न ॻाल्हाईंदासीं. पर पले जे ऐं झूलेलाल जे विच में कमल जो गुल आहे. दैट इज़ सेकेंड एस्पेक्ट. हाणे ही कमल जो गुल छा में पैदा थींदो? कीचड़ में. रहंदो काथे? कीचड़ में. मरंदो काथे? कीचड़ में. पर जिंदगी भर पाण खे कीचड़ न लॻण ॾींदो आहे. ही कीचड़ अथव अज्ञान. ही कीचड़ अथव टेंशन्स. ही कीचड़ अथव स्ट्रेस एंड स्ट्रेन ऑफ लाइफ. गुस्सो, नफ़रत, ही सभु कीचड़ आहे. ऐं हिन संसार में ही अवेलेबल आहिनि फ्रीली. त हिन कीचड़ में असांखे पैदा थियणो आहे. तव्हां ईअं न चओ सघंदो ही सभु साफ़ु कयो पोइ मां पैदा थींदुसि. नॉट पॉसिबल. हिन कीचड़ में पैदा थियणो आहे, हिन कीचड़ में ई रहणो आहे. ही संसार कुते पुछ वांगुरु आहे. टेढ़ो जो टेढ़ो सिधो न थींदो. राम अची वियो, सिधो न थियो. कृष्ण अची वियो, सिधो न थियो. क्राइस्ट अची वियो, सिधो न थियो. तव्हां कोशिशि करण जी कोशिशि बि न कयो. इट इज़ लाइक दैट. असांखे छा आहे करिणो? असांखे अहिड़े नमूने सां रहणो आहे ही कीचड़ असांखे न लॻे. बस दैट इज़ दी ओनली थिंग यू कैन डू. इनखे चइबो पुरुषार्थ. इहो हिकिड़ो पुरुषार्थ असां कयूं. गुस्सो, नो गुस्सो. ग्रीड, लालच, नो लालच. लस्ट, नो लस्ट. काई बुराई न मूंखे टच बि न करे, भरिसां बि न अचे, उनजी हिम्मत ई न थिए. दैट इज़ कमल जो गुल. ऐं सिंधियुनि खे कमल जो गुल अलाए कहिड़े ज़माने खां प्यारो आहे. बिह खाईंदा आहिनि रिलेटेड टू लोटस. हुनजो फ्रूट खाईंदा आहिनि ॾोॾी रिलेटेड टू लोटस. ऐं लोटस जेको आहे न, इहो शांतीअ जो प्रतीक अथव. चवंदो आहे मूं वटि अचो, मूं वटि अचो. असांजे सनातन धर्म में इन लोटस जो ॾाढो इम्पोर्टेंस आहे. It encourages you to spread the fragrance of happiness. It is symbol of peace. ऐं हेठि कीचड़ अथसि. भले असां कीचड़ में पैदा थियूं, पर असां मन शांत हुजे, असां बि उन वांगुरु फ्रेग्रेंस ॾियूं, ज्ञान ॾियूं, कंहिंजो भलो कयूं, भलाईअ खे फैलायूं. दैट इज़ द सिंबल ऑफ लोटस.
हाणे ही अज्ञान आहे, कीचड़ अज्ञान आहे ऐं लोटस ज्ञान आहे। हिन अज्ञान में रही करे असां ज्ञान प्राप्ति कीअं कयूं? असां अज्ञान में पैदा थियासीं, ज्ञान हुयो छा कुझु? अज्ञान में पैदा थियासीं, असांखे ज्ञान जे तरफ़ां वञिणो आहे। ऊंदहि में पैदा थियासीं, रोशनीअ जे तरफ़ां वञिणो आहे। कीअं वञूं? त शास्त्रनि में 3 स्टेजिस ॿुधाया अथऊं: श्रवण, मनन, निधिध्यासन। श्रवण माना जेको हाणे तव्हां ॿुधो था, दैट इज श्रवण। तव्हांखे ॿुधाइण वारो न आहे, देन यू रीड बुक। कॉमेंट्री आहे, तव्हां गीता डायरेक्ट नथा पढ़ी सघो, कंहिंजी कॉमेंट्री पढ़ो, दैट इज ऑल्सो श्रवण। श्रवण खां पोइ कमु न थियो, तव्हांखे सॼो ज्ञान मिली वियो, तव्हांखे गीता बाय हार्ट आहे, इट विल नॉट हेल्प यू। इन ते मनन करिणो आहे। हीअं छो? मां ही छो कयां? मां स्वधर्म छो चूंडियां? पर धर्म छो न कयां? क्वेश्चन। ऐं अलॻि अलॻि नमूने सां, जीअं पहलू हूंदा आहिनि न हीरे खे, तीअं अलॻि अलॻि पहलूअ सां हिकु ई ॻाल्हि सोचणी आहे। हुनखे चइबो मनन, चिंतन। चिंता न, असां चिंता था कयूं, उहो ग़लति आहे। चिंतन करिणो आहे, वाई लाइक दिस। त इहे ॻाल्हियूं बि हिन मूर्तीअ में अथव। तव्हां ॾिसंदव झूलेलाल जे हथ में, कॾहिं ॿिन्हिनि हथनि में त कॾहिं हिकु हथ में गीता इहो बुक रखियलु आहे। त झूलेलाल जो दर्शन तव्हां कंदव त पहिरियों तव्हांखे छा ॾींदो? ही किताबु पढ़ो, गीता पढ़ो। तव्हां अगरि झूलेलाल खे इष्ट था मञो त उनजी ॻाल्हि बि तव्हांखे मञणी पवंदी। चए थो गीता जो अभ्यास कयो, श्रवण कयो, सत्संग ॿुधो। तव्हां चवंदो कि कहिड़ो प्रूफ आहे गीता आहे? छाकाणि झूलेलाल जी स्टोरी जेका आहे, कथा जेका आहे, इनखे प्रेरणा कृष्ण भॻवान जी स्टोरीअ मां मिलियल आहे। जॾहिं संकट आयो सिंधियुनि ते त मुखीअ खे पहिरीं ॻाल्हि यादि आई त भई गीता में कृष्ण भॻवानु असांखे प्रॉमिस कयो आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। मां ईंदुसि। ॿी ॻाल्हि त कृष्ण भॻवान खे पैदा करण वारी माउ हुई ऐं पालण वारी माउ हुई। झूलेलाल खे बि पैदा करण वारी माउ हुई, पालण वारी माउ हुई। ॿिन्हिनि जी पहिरीं माउ हुई देवकी। त सॼी स्टोरी तव्हां अभ्यास कंदव त कृष्ण भॻवान जे जीवन सां ही जुड़ियल आहे। ऐं हिन में जेको ज्ञान भरियल आहे, इहो गीता जो ज्ञान भरियल आहे। वी हैव टू इंटरप्रिट इट। ही कोडेड लैंग्वेज आहे। त ही गीता प्रेज़ेंट थो करे, तव्हां गीता जो अभ्यास कयो, माना श्रवण कयो। तंहिंखां पोइ झूलेलाल जी सिटिंग पोज़ीशन, ही कीअं वेठल आहे त हिन खे जेका असां पलथी मारे वेहंदा आहियूं, उनखे चइबो आहे सुखासन या स्वस्तिकासन। हिन में छा हूंदो आहे? इट इज़ अ कंफर्टेबल पोज़ीशन। हिन में तव्हां कलाक, 2 कलाक, 3 कलाक वेही सघंदव आराम सां। बीहण में तकलीफ़ आहे, तव्हां सुम्ही पवंदव त पोइ अभ्यास कोन करे सघंदव, मनन कोन करे सघंदव। त ही जेका पोज़ीशन आहे, असां पलथी मारे वेहंदा आहियूं, इट इज़ द मोस्ट कंफर्टेबल पोज़ीशन। ऐं हिकु पेर ॿाहिरि, हिकु पेर अंदरि अथसि। दिस इज़ अ वेरी इंपॉर्टेंट एस्पेक्ट। हिकु पेर ॿाहिरि, हिकु पेर अंदरि। इन जो मतिलबु आहे त ही इज़ वेरी मच एक्टिव इन द वर्ल्ड। हिकु पेर दुनिया जे तरफ़ां अथसि, एक्सट्रोवर्टेड, पर हिकु पेर अंदरि अथसि। उनखे परमात्मा जो ध्यानु कंटिन्यूअस चालू आहे।
तव्हां ॿई पेर ॿाहिरि कयो माना ही संसारी इंसान, हिनखे रोज़ सुख बि ईंदा दुख बि ईंदा, पियो भोॻींदो। त तव्हां कंहिं बि भॻवान जो फोटो मंदिर ॾिसंदो, हिकु पेर ॿाहिरि हूंदो अथसि, हिकु अंदरि हूंदो अथसि। अच्छा, स्वस्तिकासन न आहे, सिटिंग पोज़ीशन आहे, त हिन में ॾिसो हीअ सिटिंग पोज़ीशन आहे, हिन में बि हिकु पेर अंदरि अथसि ऐं हिकु पेर ॿाहिरि अथसि। ही फोटूअ में अञा के ॻाल्हियूं आहिनि, ही अथव 5 इंद्रियूं, ही अथव मन, शांति मन, शांति जो प्रतीक वाइट कलर आहे, ही अथव असांजी बुद्धि दिमाग़, ऐं ही अथव असांजी आत्मा झूलेलाल। पर दैट इज़ टू मच, असां एतिरनि ॻाल्हियुनि, पर हिकु पेर अंदरि हुजे, हिकु पेर ॿाहिरि हुजे, माना असां संसार में रहूं। ईअं न आहे संसार खां रिटायरमेंट वठणी आहे। माण्हू ॿई पेर अंदरि कंदा आहिनि, कंहिं आश्रम में वञी रहंदा आहिनि, ख़ाली उहे ॾिसंदा आहिनि मूंखे रहण लाइ हिकु कोठड़ी मिलंदी, 3 टाइम खाधो मिलंदो, पेट भरे, वधीक ई मिलंदो, वञी आश्रम में रहंदा आहिनि, चवंदा आहिनि असां संन्यास वरितो आहे। अच्छा, पोइ असांजे घर में फंक्शन आहे, ईंदव शादी? हा ईंदासीं। ॾिसो, दिस इज़ हिपोक्रेसी। तव्हां ॿई पेर अंदरि करे जी न सघंदो, छाकाणि जीअणो संसार में ई आहे। संसार जो त्याग कोई न करे सघंदो फिज़िकली, इट्स ओनली साइकोलॉजिकली यू कैन डू इट। सॼी साधना साइकोलॉजी अथव। केरु तव्हांखे चवंदो हे छॾे ॾे, पैसा छॾे ॾे, मूंखे ॾेई छॾ, घर, इहे सभु ग़लति अथव। Nobody can leave this world. Wherever he goes, the world is there. पर ॿई पेर ॿाहिरि न हुजनि, पोइ त दुखी इंसान थी वियो। ॿई पेर अंदरि ई ढोंगी इंसान थी वियो, हिकु ॿाहिरि हिकु अंदरि। माना संसार में असां सभु जेको कमु करिणो आहे, शादी आहे, घर गृहस्थी आहे, ॿार आहिनि, सभु करिणो आहे, पर ध्यानु अंदरि में हिकिड़ो पियो थो हले। So you are introverted, at the same time you are functioning in the world. So पहिरियों ॾाढ़ी, पोइ कमल जो गुल, किताब, सिटिंग पोज़ीशन, ऐं तंहिंखां पोइ 5 अथव निशानी झूलेलाल जी। तव्हां ॾिसंदव न, ॾिसो मुकुट अथसि, ऐं तव्हां कपिड़ा ॾिसोसि, राजाऊं, ही शहनशाह, उनजो हिकिड़ो नालो आहे शान जो शाह। हू शान जो शाह केरु आहे? शहनशाह केरु हूंदो आहे? त कबीर उनजी व्याख्या कई आहे, चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो ही शहनशाह। चाह गई, काई कामना ई न आहे, मूंखे बंगला ठाहिणा आहिनि 10, मूंखे गाॾियूं वठणियूं आहिनि 10, ईंदुसि, प्रसाद में सभु मिलंदुसि, पर चाह न आहे। अॼु मूं वटि कार आहे, मां कार में घुमंदुसि, सुभाणे कार न आहे, न घुमंदुसि। अॼु मूं वटि पंहिंजो हेलीकॉप्टर आहे, मां हेलीकॉप्टर में घुमंदुसि, सुभाणे हेलीकॉप्टर हली वियो, मां पंधु वेंदुसि। मनवा बेपरवाह, काई चिंता न आहे, छाकाणि चिंतन थो हले। मन या त चिंतन कंदो या त चिंता कंदो, ॿई न करे सघंदो। तव्हां मन खे चिंतन में लॻायो, चिंताऊं गायब। मन खे चिंता में लॻायो, चिंतन गायब। त शहनशाह उहो आहे जंहिंखे कुझु न खपे। तव्हां ॾिसंदा आहियो, राजा आहे, महाराजा आहे, चवंदो आहे सुभाणे मुंहिंजी ड्रेस तयारु कई अथव? अरे अॼु खाधो केरु ठाहींदो? अरे मूं वटि पैसा ई न आहिनि, मां बाज़ारि कीअं वञा? राजा खे ख़बर ई न आहे पैसा छा थींदा आहिनि, ड्रेस छा थींदी आहे, खाधो कीअं ठाहे, कुझु ख़बर कोन अथसि, सभु रेडीमेड मिलंदो अथसि। पर हू हिकु कमु कंदो आहे, प्रजा जी चिंता कंदो आहे। अरे भाई हिन जॻह ते रोड न आहे, माण्हू कीअं था रहनि, तकलीफ़ आहिनि,
रोड ठाहे ॾियोनि, हिते टॉयलेट्स न आहिनि, माण्हू ॿाहिरि था वञनि, हिते टॉयलेट ठाहे ॾियोनि। हू प्रजा जी चिंता कंदो आहे, उहो शहनशाह आहे। बाक़ी काई अथसि, कॾहिं हुनखे इहो ख़बर बि न पवंदी आहे भई लूणु वधीक पवंदो आहे खाधे में, कॾहिं घटि पवंदो, ख़बर ई कोन अथसि। ठाहिण वारा पहिरियों टेस्ट कंदा आहिनि, पोइ ई राजा खे खाराईंदा आहिनि। सभु ऑटोमेटिक, ही इज़ टेकन केयर ऑफ। अरे हिते ॿुहारी न पाती अथव, राजा खे ख़बर बि न आहे ॿुहारी पाइबी आहे। हू ईंदो आहे, साफ़ सफ़ाई लॻी पई आहे, हुनखे लॻंदो आहे ही पहिरियों ईअं ई ठहियलु हूंदो आहे। कामनाऊं कोन्हनि, माना यू आर किंग। कामनाऊं आहिनि, माना यू आर अ बेगर। मूंखे ॾियो, मूंखे ॾियो। हाणे तो वटि छा आहे, ख़ाली 100 करोड़ जी प्रॉपर्टी आहे, अञा मूंखे 50 करोड़ ॾियो ॾियो। तव्हांजो हथु हीअं आहे हेठि, बेगरली। यू मे बी कंट्रोलिंग एम्पायर्स बट यू आर स्टिल अ बेगर। तव्हांजो हथु मथे आहे, यू आर किंग। त झूलेलाल किंग आहे, असांखे किंग ठही रहणो आहे, बेगर न। ऐं that the easiest way is to control your mind. हिन में ॾिठो आहे न तव्हां, इंद्रियुनि ते 5 इंद्रियूं ॾेखारी अथई, 5 ते काबू आहे, मन शांति लॻो पियो आहे। there is clarity of thinking. you are king. त जॾहिं तव्हां झूलेलाल जो दर्शन था कयो त पाण खे इहा सलाह ॾियो, we should live like a king. live like a king. मूं वटि थ्रोन न आहे, मूं वटि प्रजा न आहे, इहो न मिलंदो तव्हांखे। इट विल कम लेटर ऑन, बट यू एश्यूम यू आर अ किंग। असां छो पंहिंजो घर आहे, असां हिते किंग न आहियूं छा, क्वीन न आहियूं छा? वी हैव एवरीथिंग। असांखे हथ ॾिना अथई, पेर ॾिना अथई, दिमाग़ ॾिनो अथई, मन ॾिनो अथई, अखियूं ॾिनियूं अथई, कन ॾिना, छा न आहे? जंहिंखे न आहे उन खां वञी पुछो। सो बेगरली एटीट्यूड छॾे ॾियणो आहे, लिव लाइक अ किंग। इन करे तव्हां ॾिसंदो झूलेलाल खे जॾहिं कपिड़ा पाईंदा आहिनि, जॾहिं त दिस इज़ वेरी इम्पॉर्टेंट। ॾिसो अछी ॾाढ़ी, हिते कमल जो गुल आहे, ही किताब अथसि हथ में गीता जो, तंहिंखां हिकु पेर अंदरि, हिकु पेर ॿाहिरि। ही अधु कंफर्टेबल पोजीशन आहे, छाकाणि हिन में ॿिया बि एस्पेक्ट्स खणी आयो आहे। and he is dressed like a king. त दर्शन करणो आहे, माना छा करणो आहे? तव्हांखे ब्लू प्रिंट जो दर्शन करणो आहे, माना छा करणो आहे? हुन में कोडेड वर्ड में लिखियल आहे हाउ टू कंस्ट्रक्ट अ मॉन्यूमेंट। Similarly, here they have written how to achieve the highest. त किताब पढ़ो, श्रवण, तंहिंखां पोइ हिकु पेर अंदरि, हिकु पेर ॿाहिरि, मनन। यू आर कंफर्टेबल। असां सुबुह जो असुर उथंदा आहियूं, जेके उथंदा आहिनि कंफर्टेबल पोजीशन में वेही करे कंदा छा? चिंताऊं वेठा कंदा सुबुह जो। त इहा पोज़ जेका आहे, इहा पोज़ तव्हांखे ऑटोमेटिकली चिंतन में वठी वेंदी। सोफ़ा ते वेहण जी आदत आहे, हेठि वेहूं ई नथा असां। हेठि वेही करे पलथी मारे करे सुबुह जो ॾिसो त टाइम ईअं निकिरी वेंदो, अधु कलाकु, मिंट में अधु कलाकु थी वियो, ईअं टाइम निकिरी वेंदो आहे। त श्रवण कयो, मनन कयो, निधिध्यासन कयो, एक्सपेरिमेंट। चवनि त अथा भई सही में आहे, एक्सपेरिमेंट, प्रूव योर सेल्फ। जेसि ताईं तव्हां पाण खे प्रूव न कंदव, दुनिया खे प्रूव न करे सघंदव। त हर ॻाल्हि ते असांखे पंहिंजो उद्धार करणो आहे।
दुनिया सां असांजो वास्तो कोन्हे। असां हिन दुनिया जो हिकु हिसो बणिजी आया आहियूं, पर असांजो ओरिजिनल किथे आहे? तव्हां हिकु पंहिंजो देश छॾे ॿिए परदेश में वियो, कुझु कमु आहे, घुमणु फिरणु आहे, साइट सीइंग आहे, जेको बि पर्पज़ आहे, कॉन्स्टेंटली यू आर रिमेंबरिंग दैट आई हैव टू गो देयर, आई हैव टू गो देयर, माई रिटर्न टिकट इज फिक्स्ड। कॉन्स्टेंटली तव्हांखे यादगिरी कोई ॾियारींदो आहे? यू रिमेंबर, अरे हिते जाम सुठो आहे, मां नथो वञा वापसि। लाल, इनखे चइबी लालच। लालच में इंसान फासी पियो, तो then he will ruin his life. Better go to your original position. Our original position is happiness, peace, tranquility. असांखे उते जेसिताईं न वेंदासीं तेसिताईं दुखी रहंदासीं, दर्दी रहंदासीं, सफ़रिंग में घुमंदा फिरंदासीं, कीचड़ में घुमंदा फिरंदासीं। राइज अबव इट। त दिस इज़ दी आइडोल। जॾहिं आइडोल तव्हां ठाहियो या वठो त इहे ॻाल्हियूं उन में हुजनि। जॾहिं दर्शन कयो, इहे ॻाल्हियूं असांखे ख़बर पवनि कि माई ओरिजिनल प्लेस इज़ डिफरेंट। आई हैव कम हियर एज अ टूरिस्ट, एज अ विज़िटर। मूंखे वापसि वञिणो आहे, मूंखे वापसि वञिणो आहे, मूंखे वापसि वञिणो आहे। एंड हाउ? उहो तव्हांखे मूर्ति मां ज्ञान मिलंदो, शास्त्रनि मां ज्ञान मिलंदो। हिते असांजो सिंधियत जो सेशन ख़तमु थियो। 29 क्लासिस कयासीं। हाणे ॿिए दफ़े ॾिसंदासीं छा कयूं।